अस्सलामुअलैकुम तमारी सेशन निशान इस्लामिक टीवी। उम्मीद आप सब खैर से होंदा। माशाल्लाह जाती जे शहर में तमाम बरसाती जी तूफ़ान के हवाले से बरसात जो नमून लगो पियो ॾिसी रहिया आहियो। तेज़ बारिश के हवाले से बरसात जो अन करीब इंतज़ार ख़त्म थियण वारो आहे। बारिश अल्लाह जी रहमत अन करीब अचण वारी आहे, आमद थियण वारी। और घर में चोर गिर गया क्या? बारिश की मौसम में मामा गुलशेर अची रहियो आहे। मामा गुलशेर तेज़ हवा सां बारिश करीब अचण वारी आहे। उन बारे में तव्हां छा था चओ? ए मामा वटि नंबर कोन्हे, पैकेज कोन्हे। मामा गुलशेर बारिश अचण वारी आहे, उन बारे में कुझु तासुरात ॾियो तव्हां पहिरियां। बाबा असांजा तासुरात इहे आहिनि त बारिश तमामु सुठी आहे, सुठी आहे, अचण वारी आहे। सम्झी रहे हिन में तमामु घणो फ़ाइदो आहे। हिन सां ॾुकार ख़तमु थींदो ऐं हुन खां अलावा हिन बारिश खां पोइ पखी मच्छी वण टिण सभु आबाद थी वेंदा, माण्हू आबाद थी वेंदा। माशाल्लाह इहो मामा गुलशेर जेको बरसाति जे हवाले सां तासुरात ॾेई रहियो ऐं इन करीब तेज़ हवा सां तूफ़ान सां बारिश अचण वारी आहे। बिल्कुलु अल करीब पहुची चुकी आहे। जी जी ॾिनो आहे, तालो ॾिनो आहे। माशाल्लाह सभिनी जी पंहिंजे घर आमद लॻी पई आहे। असांजे अलीसन दुकान तेज़ बारिश अचण वारी आहे। वीडियो खे करियूं था लाख, पंहिंजा घर सरायूं। अच्छा अच्छा अचण वारो आहे ऐं करीब अलाह रहम करे। बस तव्हां ॾिसी सघो था, तव्हांजे साम्हूं नज़ारा बरसाति अच्छा बरसाति की इलाही रहमत आहे, रहमत आहे, पर ख़ैरात खेरी वसे सुठी ॻाल्हि आहे। असां चवंदा खेरी वसे भले, पर इहे वाह तूफ़ान ग़रीब जा जादा वेंदा, कंहिंजा कीअं नुक़सानु थींदो, कंहिंजा छापरा किरंदा, कंहिंजी प्लेटूं जुड़ंदियूं। अलाह साईं हिन खां बचायो। महिरबानी कुर्ब माशाल्लाह बहितरीन माशाल्लाह। तव्हां रोज़ाना जिन खां पुछां रोज़ाना बरसाति छा चओ? अल्हम्दुलिल्लाह जाती शहर में बरसाति अचण वारी आहे, खेरी वसे ऐं रहमत वारी वसे। इंशाअल्लाह जेकी गर्मी आहे गर्मी खां टुटी वञे, खेरी वसे रहमत वारी वसे। बिल्कुलु तमामु तेज़ हवा लॻी रही आहे असांजे जाती शहर में ऐं उन वास्ते असांजो जानी आहे। जानी तव्हां छा था चवणु चाहियो बारिश जे बारे सां? जानी हथ त वधे त बारिश बाबा तेज़ अचण वारी आहे। मुंहिंजी घर पंहिंजो सुराया तेज़ हवा सां बारिश तमामु हवा तेज़ आहे। मथे वञण जी कोशिशि कंदासीं। असांजो यकीनन इहो जेको व्लॉग सिंधी जेको आहे बारिश जे हवाले सां आहे तमामु घणो। अञा बारिश वसी कोन आहे, इंतज़ार में आहियूं। ऐं अलाह खां इहा दुआ त अलाह तबारक ताला हिन बारिश के हिन बरसाति खे खेरी वसां ऐं खैरत वारी वसे। बग़ैर ॾिसी सघो था माण्हू पंहिंजा घर सभई बारिश जे करे दुकान जो सायो अची चुका आहिनि ऐं मूंसां गॾु अली रज़ा आहे, पर अली रज़ा पंहिंजी मूवी विच में नथो आणणु ॾियणु छो हुनजे करे त बरसाति खां बचां ऐं सभई बारिश जे इंतज़ार में बचाव करे थिया आहिनि। दुकान ते अली संजय भाउ जे दुकान ते ऐं माशाल्लाह उस्ताद लानो अची रहियो आहे। हुन खां कुझु तासुरात वठंदासीं बारिश जे हवाले सां। साईं जिन दुकान जो कमु छॾे घर जो अचो ॻोल्हो असां सलाम वालेकुम ख़ुशि आहियो साईं। छा चवणु चाहियो बारिश जे हवाले सां? बारिश घणी आहे साईं? अरे वसी त कोन साईं, साईं वसी त किथे हवा लॻी आहे। साईं कुझु ॿुधायो बारिश जे हवाले सां? साईं दुआ करो त बरसाति वसे ये गर्मी ख़त्म थी वञे। हवा आहे तूफ़ानी, बसि अलाह खां इहा दुआ त अलाह तबारक ताला सिर्फ़ु पंहिंजे हबीब जे सदके बारिश माना खेरी वसे ऐं असांजे
जाती शहर जी जेकी तमामु घणी जेकी शिदत 2-3 ॾींहं जेकी गुज़रिया आहिनि गर्मी में तमामु घणी गर्मी हुई जंहिंजी माना माण्हू ॻाल्हि करे नथो सघे। हाणे अलाह खां दुआ त अलाह तबारक ताला पंहिंजी रहमत जा वॾो फुरा असांजे जाती शहर में वसाया। मूंसां गॾु तमामु नंढड़ा प्यारा भार बिरादर वेठा आहिनि। दुआ करो यार, दुआ हथ करो त बारिश वसे। सुभान अल्लाह, आमीन चओ तो चओ अलाह ताला असांजे मुल्क में असांजे शहर में बरसाति वसाए खेरी चओ आमीन। सुभान अल्लाह, ये अञा तेज़ हवा लगी रही है। ॾिसो पिया ॿार गली में बारिश जे इंतज़ार में हल्की हल्की बारिश अन क़रीब थोड़ी वसी बि रही आहे। जीअं बरसाति ईंदी तीअं तव्हांखे ॾेखारींदासीं। असां बरसाति जे इंतज़ार में वरी वीडियो खे थोरो लाग था करियूं। तो ख्याल करियो, रशको पियो अचे, ख्याल करियो अल्लाह अकबर कबीरा। बरसाति जे इंतज़ार में बरसाति अञा न आहे वसी। दुआ करियो बरसाति वसे। ही वण आहिनि तमामु तेज़ी सां हली रहिया आहिनि। छो ही टावर यूफोन जो टावर आहे, तेज़ हवा है, तमाम तेज़ हवा है। अल्लाह रहम करे। अल्लाह रहम करे बरसात के इंतजार में माशाल्लाह वेठा आहिनि। गरीब तो सबको आहे यार, पर दुआ करो बरसात वसे। ये ॿार गॾु थिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह जाती शहर में बरसात बरसात माने इंतजार में छाजे करे फुर वसे। अच्छा ॿुधे अल्लाह से रहम करे। बरसात जे करे आधा ॾींहं सन पंहिंजो हिकिड़ो शटर बंदि करे छॾियो आहे त ऐं ॿियो शटर चालू करे छॾियईं आहे हवा जे करे। छाजे करे तो हवा ईंदी को शयूं उॾामी ईंदियूं, सामान उॾामींदा, उन करे ॾिसनि हाणे बरसाति जे हवाले सां कुझु न कुझु चओ त बरसाति पवे। अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल हवा चालू थी है, कुदरती एसी। हाँ चओ अल्हम्दुलिल्लाह हाणे बरसाति अची चुकी आहे हल्की हल्की। तव्हां ॾिसी रहिया आहियो बरसाति अची चुकी आहे। बरसाति अची चुकी आहे। ये बरसाति अची चुकी आहे अल्हम्दुलिल्लाह। हाणे मां पंहिंजो वीडियो खे बंदि करियां, वञी पंहिंजो घर सिराया, वञी घर में वेही रहां, जीअं बरसाति जो मज़ो वठी सघां।